इमरान खान तोहिने अदालत खां बची वियो। इस्लामाबाद हाई कोर्ट इमरान खान की माफ़ी क़बूल करे वरिती। अदालत शोकास नोटिस बापट वॾे केस ख़ारिज करे छॾियो। चीफ जस्टिस अतर मिनुल्लाह जी सरबराही में लार्जर बेंच केस की ॿुधणी कई। इमरान खान के वकील बाबर अवान सां गॾु अदालत में पेश औरत जज के धमकियूं ॾियण वारे केस में ॿीहर माज़रत कई। चीफ जस्टिस अतर मिनुल्लाह रिमार्क ॾिना त अदालत इमरान खान की हल्फी बयान में मुतमइन है। इमरान खान जो डिस्ट्रिक्ट कोर्ट वञण ऐं हिते माफ़ी वठण बेहतर अमल है। माज़रत बैदि माफ़ी ॾियण वारो लार्जर बेंच जो गॾियल फ़ैसिलो है। मरियम नवाज़ के भी परडे वञण लाइ वॾो रिलीफ मिली वियो। लाहौर हाई कोर्ट मुस्लिम लीग नून की नायब सदर मरियम नवाज़ के पासपोर्ट वापस करण जो हुक्म ॾेई छॾियो। चीफ जस्टिस अमीर भट्टी की सरबराही में 3 रुकनी बेंच मरियम नवाज़ के पासपोर्ट बाबत दाख़िल मुख़्तलिफ़ दरख़्वास्तन ते ॿुधणी कई। गुज़िरियल ॾींहुं नेब अदालत में जवाब जमा कराईंदे चयो हो त खेनि मरियम नवाज़ के पासपोर्ट की ज़रूरत न है। सुप्रीम कोर्ट अॻुवाट ही चई चुकी है त फौजदारी केस दाख़िल थियण बैदि कंहिंखे भी गैर आइनी हक़ खां महरूम नथो रखी सघिजे। पासपोर्ट वापस मिली वियो है। अड़े इल्ज़ाम में 3 साल पासपोर्ट जब्त रहो जैंजो केस मुझे खिलाफ दाखिल ही न थो। नवाज़ लीग अगवान मरियम नवाज़ चयो है त फितने के जुल्म और इंतकाम से बदल सियासत के एक ॾींहुं खत्म थियणो हो, पर फॉरेन एजेंट अञा ताईं कूड़ ॻाल्हाइण और जालसाज़ी करण खां न मुड़ियो है। जलसन के खौफ सबब फितने खान मूंखे 3 महीना नेब में रखियो। कोट लखपत की डेथ सेल में भी रखियो वियो, पर यो केस अञा ताईं फाइल न थियो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ पारां क़ौमी इदारनि खिलाफ़ इमरान खान की मुहिम की मज़म्मत। वज़ीर आज़म शहबाज शरीफ चयो है सग सूदो पकड़ियल चोर हाण इदारनि के बदनाम करे ॾोह की सज़ा खां बचण चाहे थो। साज़िशी हाण आवाम खां पोइ इदारनि के डफेड़ पखेड़े रहियो है। साइफर में फेरफार करे क़ौमी सलामती सां खेड़ियो वियो। क़ौमी मफ़ादनि सां खेॾण वारनि खे जवाब ॾियणो पवंदो। वफाकी वज़ीर मरियम औरंगज़ेब चयो है त अमरीकी साइफर बाबत बयानी के ऑडियो लीक्स वाइको करे छॾियो। इमरान खान चयो साइफर ते खेॾणो है, अमरीका जो नालो नाहे वठणो। इमरान खान के खबर हुई तो मुल्की आइन और क़ौमी सलामती सां खेॾी रहियो है। इमरान खान मुल्क में डफेड़ पखेड़न की कोशिश करे रहियो है। सियासत लाइ मुल्की आइन सां खेॾण ते इमरान खान के शर्म अचण घुरिजे। वफाकी वज़ीर एहसन इकबाल चयो है तो कानून हरकत में आयो तो इमरान खान भली केॾा भी वॾा जलसा करे गिरफ्तार थी वेंदो। इमरान खान केतिरियूं ई रेड लाइन्स पार करे चुको है। हुन आइन तोड़ियो और रियासती इदारनि ते हमला कया। साइफर सां जेका रांद इमरान खान कई उन जो मिसाल नथो मिले, खेसि हिसाब ॾियणो पवंदो। चूंड ज़ाब्तनि की भंजकड़ी इमरान खान के जवाब जमा कराइण लाइ मोहलत मिली वई। इलेक्शन कमीशन इमरान खान के जवाब जमा कराइण लाइ 18 अक्टूबर ताईं मोहलत ॾेई छॾी। केपी के वॾे वज़ीर पंहिंजो जवाब इलेक्शन कमीशन में जमा कराए छॾियो। जवाब में चयो वियो त केपी के वॾे वज़ीर जो वकील पेशावर हाई कोर्ट में मसरूफ़ है, ईंदड़ ॿुधणी ते पेश थी दलील ॾींदो। आर्मी चीफ जनरल कमर जावेद बाजवा आज वाशिंगटन में बाइडन इंतजामिया के सीनियर क़यादत सां मुलाकात कंदो। ज़रियन मूजिब आर्मी चीफ अमरीकी बचाव वारे वज़ीर लॉयड ऑस्टिन, अमरीका के नेशनल इंटेलिजेंस डायरेक्टर एरोल हेंस और CIA के डायरेक्टर विलियम बेंट सां मुलाकात कंदो। पाक अमरीका बतरफ़ी लागापन, दिफ़ा और ख़िते की सिक्योरिटी सूरत हाल समेत गॾियल दिलचस्पी वारनि मामलनि ते ॻाल्हियुनि जी ॾे वठि कई वेंदी। इमरान खान लाइ अक्टूबर और नवंबर महीनो मुसीबत जो है। हाण संदस को मुस्तक़बिल नाहे। सूबाई सलाहकार मंजूर वसाण नई अगकथी करे छड़ी। चवे तो जेकी इमरान खान के खणी आया हुआ उहे ही हाण खेसि तेज़ी सां वापस मोकिले रहिया आहिनि। हाणे इमरान खान जा ॾींहं ॻणिजी चुका आहिनि।
सिंध जे बोर्ड मुतासिर इलाइक़नि मां पाणी निकाल न थी सघियो। MFRCC बोर्ड मुसबब इंफ्रास्ट्रक्चर खे वधीक नुक़सान जो सिलसिलो रुकी वियो आहे। दादू जो बोर्ड खां मुतासिर इंडस हाईवे N55 हिकु महीनो गुज़रण बावजूद अच वञ लाइ खुली न सघियो। 50 खां वधीक रोड रस्ता पाणी हेठि आयल। शहदाद कोट खां कंबर वींदड़ रोडनि ते बोर्ड मुतासिरनि जी वाहर न थियण ख़िलाफ़ एहतजाज। राशन, ख़ीमा, दवाऊं ऐं पाणी ॾियण जो मुतालबो। ककड़ में बोर्ड मुतासिरनि पारां वाहर न थियण ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो। इंडस हाईवे ते धरणो। जोही जो ॿियनि इलाइक़नि सां ज़मीनी राब्तो बहाल न थी सघियो। शहरी ॿेड़ियुनि ते ॻरा भाड़ा भरे अच वञ ते मजबूर। गुड्डू, सखर ऐं कोटड़ी बैराज में वहकरा मामूल मौजिब आहिनि। मंछर ढंढ में पाणी जी सतह वधी वई आहे। सुपिरियो बंद ते 6 खां 7 फुट पाणी घटि थियो आहे। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जी सदारत हेठि शहरनि ऐं ज़रई ज़मीननि मां पाणी कढण बाबति इजलास। आबपाशी खाते जे मलदारनि पारां वॾे वज़ीर खे बैराजनि में पाणी जी सूरत-हाल ऐं बोर्ड मुतासिर इलाइक़नि मां पाणी कढण जे हवाले सां ब्रीफिंग। इजलास में सूबाई वज़ीर ॼाम ख़ान शोरे, चीफ सेक्रेटरी ऐं ॿियनि जी शिरकत। वॾे वज़ीर कणक जी पोखी लाइ मुतासिर इलाइक़नि मां पाणी जल्द कढण जूं हिदायतूं जारी करे छॾियूं। सूबे में पाणी जी सूरत-हाल नॉर्मल थी रही आहे। सिंध जे बोर्ड मुतासिर इलाइक़नि मां पाणी नेकाल करण वारो कमु जारी आहे। पाणी नेकाली लाइ ॾींहं राति कोशिशूं करियूं पिया। सूबाई वज़ीर शर्जील मेमन चयो आहे त बोर्ड मुतासिरनि खे खाधो, तंबू ऐं ॿियूं शयूं फ़राहम करे रहिया आहियूं। सिंध हुकूमत 12 लख खां वधीक ख़ानदाननि खे राशन बैग ॾिना आहिनि। सिंध में 24 कलाकनि अंदरि मलेरिया जा वधीक 1453 नवां केस ज़ाहिर। कराची में 18, हैदराबाद में 387, मीरपुर ख़ास 363, शहीद बेनज़ीराबाद में 35, लाड़काने में 489 ऐं सखर में 161 नवां केस रिपोर्ट। सिंध यूनिवर्सिटी जे फाइनल ईयर जी शागिर्दियाणी माजिदा अब्बासी जो क़त्ल केस संदसि वालिद जी फरियाद ते नूरियाबाद थाणे ते दाख़िल। पुलिस जवाबदार ज़ाहिद सोलंकी खे गिरफ़्तार करे वरितो। जवाबदार पुलिस खे बयान ॾिनो आहे त माजिदा अब्बासी साणसि यूनिवर्सिटी में गॾु पढ़ंदी हुई। संदसि ॿियनि शागिर्दनि सां खिल भोग ऐं मिलणु पसंदि न हो। कावड़ मां अची खेसि क़त्ल कयो। 26 सेप्टेम्बर ते माजिदा अब्बासी जो लाश नूरियाबाद थाणे जे हद मां हथु आयो हो। My name is Dr. Rose Cotter. What do you want from me? Why is it that everybody else who's seen it is dead and you're alive? I've seen it too. You haven't? Get away from me! Get away from me! Rose! The worst smile I've ever seen. I am not gonna keep running. आई हारर ऐं थ्रिलर फिल्म समाइल बॉक्स ऑफिस ते धाको जमाइण में कामयाब। 2 ॾींहं में $22 करोड़ जो बिज़नेस करे वरितो।